हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। प्यारा भाइरो नमस्ते। जीअं त तव्हांखे ख़बर आहे त असां श्री गुरु बालपुरी जीवन कथा जो आरंभ करे चुका आहियूं, जंहिंजा असीं 11 पार्ट कंप्लीट करे चुका आहियूं। अॼु असीं 12हों पार्ट कंदासीं। ऐं जेकॾहिं तव्हांखे कथा हासिल न थी आहे त तव्हां 0331311089 ते कॉन्टेक्ट कंदा। असीं तव्हांखे ग्रुप जी लिंक मोकिलींदासीं, जंहिंजे ज़रिए तव्हां ग्रुप में जॉइन थी करे कथा हासिल करे सघो था। अचो त अॼु जी कथा शुरू कयूं। अॼु असीं श्री गुरु बेरमपुरी साहिब जे बारे में ॻाल्हाईंदासीं। त श्री गुरु बेरमपुरी साहिब ॿियनि गुरुनि वांगुरु तमामु महाज्ञानी ऐं महापुरुष हुआ। गुरु साहिब खे श्री गुरु बालपुरी जे चवण ते चमरू मल लसबेला मड़ी मां वठी आयो हो। ऐं गुरु बेरमपुरी जॾहिं भूला खान आयो तॾहिं आहिस्ते आहिस्ते मड़ी में वाणिया अचणु लॻा। संदन गुरु श्री रूपपुरी आहे, संदसि चेलो कमलपुरी हो। हिकु समय जी ॻाल्हि आहे त गुरु बेरमपुरी हिकु वॾो यज्ञ कयो। उन यज्ञ में गुरु नगारा बावा काफ़ी गॾु थिया। उन बावनि जी हर ख़्वाहिश पूरी करणी हूंदी हुई। जेके घुरंदा आहिनि उन्हनि खे ॾियणो पवंदो आहे। गुरु सभिनी बावनि खे राज़ी ऐं ख़ुशि कयो। पोइ गुरुअ खे गादीअ ते विहारियो वियो। जेका खट मड़ीअ में अंदरि अॼु रखियलु आहे, उहा खट गुरु बेरमपुरी रखाई हुई। अचो त अॼु असीं साईं जे कुझु करामतुनि जो ज़िक्र कयूं त महाराज स्वामीदास खे साईं बेरमपुरी कीअं जीआरियो। अॼु असीं इहो वाक़ियो तव्हांखे बयानु करे ॿुधायूं था त महाराज हेमनदास ऐं रेलूमल ॿुधायो त थाणो अहमद खान शहर में हिकु ब्राह्मण महाराज स्वामीदास रहंदो हो, जंहिंजूं 2 शादियूं थियल हुयूं पर औलाद न हो। जेको गुरु बालपुरी सिद्ध सवाईअ जे मड़ीअ जो चेलो हो, हू माइटनि खे हिकिड़ो ई पुटु हो। कुदरत मालिक जी त राति जो देवलोक थी वियो, मतिलबु त गुरु खे प्यारो थी वियो। पोइ सुबुह जो सवेर पंचायत मुखी वाणिया सभई गॾु थिया ऐं दकड़नि लाइ मड़ीअ में माण्हू मोकिलियो। हिकु शेवादारी मड़ीअ में वियो। श्री बेरमपुरी शेवा में हुआ, शेवा करे रहिया हुआ। शेवादारी खां समाचार ॿुधी ऐं शेवादारी चयो त स्वामीदास महाराज राति देवलोक थी वियो आहे, जंहिं लाइ पंचायत मूंखे दकड़नि लाइ मोकिलियो आहे, त महिरबानी करे मूंखे दकड़ ॾियो। जॾहिं शेवादारीअ जी मुख मां इहा ॻाल्हि ॿुधायूं तॾहिं पाण सोच वीचार करणु लॻा ऐं पोइ चयो त ए शेवादारी, तव्हां कूड़ था ॻाल्हायो। शेवादारी चयो त गुरु साहिब तव्हां पाण हली ॾिसो। पोइ गुरु साहिब चिमटो, करमंडल, मर्गशाला, चादर खणी महाराज जे घर आया। ते अॻु में ई काफ़ी माण्हू वेठा हुआ। महाराज स्वामीदास जी धर्मपत्नी ऐं ॿिया सभई माण्हू रोई रहिया हुआ। गुरु खे ॾिसी स्वामीदास जी धर्मपत्नी नक मां नथ लाइ गुरु खे चयो त मुंहिंजो अॼु सुहाग मूंखां विछड़ी वियो। पोइ गुरु हुनखे दिलासो ॾेई चयो त घबराओ न, ईअं कुझु कोन थींदो। पोइ गुरु साहिब अॻिते रवाना थिया ऐं महाराज जे ॿधल मड़ जी सेरा नदी पासे वेही मथां चादर विझी तक़रीबन 1.25 पेर ईअं ई शेवा में लॻा पिया हुआ ऐं कुझु पढ़ी रहिया हुआ। माण्हू सभई परेशान ऐं हैरान थी विया ऐं सोचणु लॻा त गुरु छा करे रहियो आहे। गुरु करमंडल मां पाणी पढ़ी महाराज जे अर्थीअ ते छणकारियो त महाराज में साह अचणु लॻो। महाराज पोइ फथकणु लॻो। उते वेठल ॿिया माण्हू सभई भॼण लॻा त गुरु चयो त अव्हां डिॼो न, नोड़ी खोलियो ऐं कपिड़ा खणी पहिरायो।
पोइ महाराज खे कपिड़ा पहिराए उथारे ऐं गुरू साहिब जिन आशीर्वाद ॾिनो ऐं चयईं त तव्हांजी जोति सदाईं जगंदी रहंदी ऐं पीढ़ी सदाईं क़ाइमु रहंदी। ईअं चई गुरू साहिब वापसि मढ़ी में विया। महाराज जे घर ख़ुशी विचां गुरूअ जा गुण ॻाइण लॻा। इहा ख़बर सॼे ॻोठ ऐं ॿियनि ॻोठनि में भाउ वांगुरु पखिड़िजी वई। माण्हू ख़ुशीअ मां गुरूअ जा दर्शन करण लाइ मढ़ी में अचण लॻा ऐं गुरू जी जय जयकार करण लॻा। अहिड़ी तरह गुरू पंहिंजे भक्तनि ते राज़ी थींदा आहिनि। यादि रहे त उन ब्राह्मण खे पोइ संतान थियो जेको अॼु बि अहमद खान में महाराज हेमल महल पौहाणी वारा मशहूरु आहिनि। बोल श्री गुरु बालपुरी सिद्ध सवाई की जय। बोल श्री गुरु बैरामपुरी साहिब की जय। प्यारा भाइरो, अॼु जे लाइ एतिरो ई। ऐं अवां सभिनी खे वेनिती थी कजे त हरे कृष्ण जो जाप ज़रूरु कंदा रहो। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। ऐं हा, हिकु ॿी वेनिती, जेकॾहिं तव्हांजे ॿारनि खे गुरमुखी सिखणी आहे त असांजे यूट्यूब चैनल गुरमुखी लर्निंग इन सिंधी लैंग्वेज जे नाले सां आहे, जंहिंजी लिंक आउं रोज़ु ग्रुप में शेयर कंदो आहियां। महिरबानी करे पंहिंजे ॿारनि खे जेकॾहिं गुरमुखी सिखणु चाहियो था त उन लिंक जे ज़रिए तव्हां यूट्यूब चैनल ज़रिए सेखारे सघो था। धन्यवाद।